Subscribe to our channel Sin TV HD Drama and press the bell icon for the latest updates. मोहब्बत मीरा से सांझी बच्चल खान मां हिते पूरी साबिती सां आयो आहियां। तव्हांजो ढोर करण खान वटि कोन्हे। ही कमु कंहिं विच वारे माण्हूअ जो आहे जेको तव्हांखे पाण में विढ़ाइण थो चाहे। सूबेदार साहब, जे असांजो ढोर करम खान वटि नाहे ऐं तव्हांखे पकी साबिती बि आहे त पोइ असांखे ॻोठ जी तलाशी छो न वठण ॾिनई? मञा थो त करम खान पंहिंजे अना ऐं क्रोध में अची वियो आहे। सूबेदार साहब, पर हाणे वक़्तु गुज़री चुको आहे। अञा वक़्तु हथनि मां न आहे वियो सामल। चोर तव्हांजे ई ॻोठ जा आहिनि ऐं उनजो इल्ज़ाम तव्हां करम खान जे मथां आयो आहे। सूबेदार साहब, हिकिड़ी ॻाल्हि मूंखे सम्झ में नथी अचे। आख़िर तव्हां सां इहा ॻाल्हि कई कंहिं त चोर असांजे ॻोठ जा आहिनि? करम खान ई ॿुधायो आहे बच्चल खान त वाकई चोर ढोर काहे आया हुआ। चए पियो त ढोर मूं न बीहारियो, जॾहिं ढोर उन तरफ़ वियो तॾहिं पेरा उॾे विया। सूबेदार साहब, जेकॾहिं इहा ॻाल्हि आहे न, तव्हां करम खान खे चओ त हू असांखे चोर पधिरो करे ॾे, पोइ असां हुनखे हुनजो ढोर वापसि कंदासीं। जेकॾहिं करम खान तव्हांखे चोरनि जा नाला बि ॾिए न, तॾहिं बि तव्हां हुन ते यकीन कोन कंदव। इन करे पहिरीं तव्हां हिते जांच करे वठो ऐं इन ॻाल्हि जी पक कयो। उन खां पोइ ई करम खान तव्हांखे चोरनि जा नाला ॾींदो। सूबेदार साहब, सुभाणे पेरा भेटा जे चोर असांजे ॻोठ जा आहिनि त असां को लिकी न सघंदा। बच्चल खान, तव्हां पक करे वठो। तव्हांजा चोर तव्हांखे मिली वञनि न त पोइ करम खान जो ढोर वापसि कजो ऐं मसइले खे वधीक न वधाइजो। बाबा सूबेदार साहब, छेड़े जो असांखे बि शौक़ु कोन्हे। जे वाकई करम खान जा हथ साफ़ आहिनि त पोइ उनखे ढोर वापसि कयो वेंदो। असांखे 2 ॾींहं मोहलत खपे, सिर्फ़ 2 ॾींहं। ॻाल्हि ॿुध, हितां त वॾा नारा हणाए करम खान जो ढोर कहराए विए। तुंहिंजी दिल में करम खान जे खौफ़ जो हिकिड़ो ज़रो बि न बीठो। तुंहिंजो ढोर रैस बच्चल खान करायो हो। जेकॾहिं एतिरो मुड़सु माण्हू आहीं त वञी हथ वधी रैस बच्चल खान खे खणी अच। बाक़ी असां ग़रीबनि तुंहिंजो कहिड़ो ॾोह कयो आहे? खामोश! आस्ते ॻाल्हाए। तीअं काकड़े खां ज़बान छिके न कढाए। हाणे मां बि ॾिसां त तोखे बच्चल हितां छॾाइण कीअं थो अचे। वॾो आयो आहे करम खान जो ढोर चोरी करण वारो। मिठल, हिनखे वञी तहखाने में बंदि करे छॾियोसि। तूं बि गॾिजी आहीं न उन्हनि सां जेके करम खान जो ढोर कहण आया हा। बच्चल खान कॾहिं बि तोखे बख़्श न कंदो। करम खान हलड़े अॻियां थी छो पियो पंहिंजे मौत खे दावा तॾी। रेस, हाणे बच्चल खान मोश में न हूंदई। बच्चल खे अॼु ताईं जवाननि जा हथ लॻाई न आहिनि। हू सम्झे थो त सब सोभारे जहिड़ा
पर हाणे हिन बचल जूं रातिन जूं निंड्रूं हराम करे छॾींदुसि जेसि ताईं बचल ढोर वापस नथो करे तेसि ताईं मां ॾितल खे वापस कोन कंदुसि मां बि ॾिसां त इहो बचल ॾितल जे एवज़ में हितां कंहिंखे तो अगवा करे वञे छो त करम खान जे कार खां अॼु ताईं केरु बची न आहे सघियो त ही वरी कीअं बचंदा मामे सादिक जी ख़बर अथव किथे आहे? ओ ज़मीन ॾे ॾिठो थी। ठीकु आहे। अस्सलाम वालेकुम मामा सादिक। वालेकुम अस्सलाम सावल, वालेकुम अस्सलाम। मामा सादिक हिकिड़ो कमु आहे तव्हां मुंह में कहिड़ो कमु? सावल ख़ैर जो कमु आहे न? मामा सुभाणे पेरा भेट थींदी हिन करे तव्हां बि सुभाणे अची वञिजो। सिर्फ़ु तव्हांखे न पर पूरे ॻोठ खे असां घुरायूं था। सावल मूंखे रुगो एतिरो ॿुधाए इहा सोच बाबा बचल खान जी आहे या वरी इन्हीअ ॾातू ऐं पीराणे जी रचायल रांद आहे? मामा सादिक इन में नाराज़ थियण जी का बि ॻाल्हि कोन्हे का। बाबे बचल खान खे थोरो शक थी पियो आहे त चोर ॻोठ जो आहे। सावल रुगो मूंखे एतिरो ॿुधाए पेरा भेट जे लाइ कहिड़ो पेरा वाढी ईंदो? मामा सादिक पीराणो। सावल इहो पीराणो चोरनि खे तो चए त होशियार थियो ऐं भाॻियनि खे तो चए त ढोर निकिरी वियो। सावल इहो सॼो ड्रामो अथई। मां तोखे हींअर ई चवां थो इहो सॼो ड्रामो अथई। इहा इन ॾातू ऐं पीराणे जी चाल आहे रुगो मूंखे फासाइण जी, मूंखे फासाइण जी। सावल यार ॻाल्हि ॿुध, चोर बि उहे पाण आहिनि ऐं पेरा भेटी बि उहे ई था कनि चोर। सावल हिकिड़ी ॻाल्हि ॿुध, जेकॾहिं सुभाणे इहो पीराणो मुंहिंजो नालो न खणे पेर में त तोखे मयार न आहे। पोइ तूं विच घिटीअ में चौक ते विहारे मूंखे मुंहिंजो ई मथो कूड़े छॾजांइ, तोखे मां कुझु बि न चवंदुसि। बाबा साईं ख़ैर त आहे न? बाबा सावल ही छोकिरो चए थो त करम खान ॾितल खे अगवा करे खणी वियो आहे। बाबा साईं जंहिं ॻाल्हि जो ख़ौफ़ हुयो उहो ई थियो। इहो करम खान हाणे वॾो गंद कंदो। हाणे तूं ॿुधाए सावल त उन जे बदिले में असांखे कहिड़ो कदम खणणु घुर्जे? बाबा साईं इहो करम खान ॼाणे थो त असां उन जे ॻोठ जे ग़रीब हारीअ जी गिचीअ में हथ कोन विझंदासीं। इन करे ई करम खान इहो किनो कमु कयो आहे। बाबा ग़रीब जे बदिले को ग़रीब न मारजो। ॾिसजो करम खान जो को ख़ासि औताक जो माण्हू हुजे उनखे खंभे खणी चो। मिठल बाबा साईं, मिठल ई आयो हुनजो ख़ासि माण्हू ऐं मिठल ई ॾितल खे अगवा करे वियो। बाबा साईं मां हिकु ॿ हमरा वठी निकिरां थो। इहो मिठल थायो या करम खान जो इहो कमदार गिचीअ खां कीले हिते वठी ईंदोसांसि। हिन वक़्तु करम खान जो मुंहुं आसमान तरफ़ हूंदो ऐं अॼु जो अॼु ई करम खान जो गंध
चुकाइणो आहे सावल। बाबा साईं तव्हां बेफ़िक्र रहो, इन करम खान जो कंध झुकाए जेकॾहिं तव्हांजे कदमनि में न रखियुमि त मुंहिंजो नालो सावल नाहे। हो पेरे उघाड़े पहुतासी, हो पिरी तुझा सलाम जे पहुता, हो सलाम जे पहुता, अदाली मां पैगाम जे पहुता, हो हिकु मिंट बि कोन तरसियासी, अदाली मां पेरे उघाड़े पहुतासी। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। पिराना खुश आई? खबर दे हाल खटूं वारियूं ठहियूं या न? इएं वेठा कलाम कयो। अदा पिराना तव्हां जूं खटियूं सुभाणे तयार थी वेंदियूं। अदा मूं त तव्हांखे खटूं ॾिनियूं न ठहण लाइ। ॼण उठ गाॾो था ठाहियो 4-5 ॾींहं थी विया न। असल में था 2-3 ॾींहं असां दुकान ते कोन आयासीं, पंहिंजी भज भजा में लॻा पिया हुआसीं। कहिड़ी भज भजा में? असल में असां जॻह मटाई आहे न, उनजो लॾो खणी वियासीं। हाणे वरी कंहिंजी जाइ में था रहो? ॻोठ में आहियूं, ॻोठ में। यार अली मां खां ॻोठ में आहियो त ॿुधायो ई कोन था। छा तव्हांजो घर मूंखां लिखी वेंदो? पिराना हाणे छॾी न ख़बरुनि खे, हाणे वेह चुप करे त तोखे चांहि था पियारियूं, पर जे नथो वेही तकड़ थी त पोइ भली वञ, असांखे खोड़ सारो कमु करिणो आहे अञा। यार वेहां कोन थो, वञा थो, पर यार ॻाल्हि ॿई ॿुधो। खटूं सुभाणे शाम जो मुंहिंजूं ठहणु खपनि, ॿियो बहानो ॿिन्ही जो मां न ॿुधंदुसि। ठीकु आहे, मां हलां? हाणे छॾे न ॻाल्हियुनि खे, तयार थी वेंदियूं खटियूं, सुभाणे खणी वञजांइ। अदा पिराना सुभाणे शाम जो तूं पंहिंजूं खटियूं खणी वञजा। ठीकु आहे, मां सुभाणे शाम जो हली वेंदुसि, पर खटूं मुंहिंजूं तयारु हुजनि यार, इहा महिरबानी कजो ॿई। मस्टरी ओ मस्टरी घर में ता ही न? तू हिते असांजे घर में छा थो करी? हाँ, मां चवां थी हींअर जो हींअर हितां वञ, वञ हितां। छो भला छा थो चवें छा थो? मां तुंहिंजो पंहिंजो आहियां, छो घर में नथो अची सघां? पंहिंजो? हाँ, तू छा में मुंहिंजो पंहिंजो आहीं? तू का मुंहिंजो भाउ आहीं, मुंहिंजो चाचो आहीं, मुंहिंजो मामो आहीं? हाँ, छा में मुंहिंजो पंहिंजो आहीं? हुन घर में त तूं केॾो भलो हुई, मूंसां कीअं सुठियूं सुठियूं ॻाल्हियूं कंदी हुई, ख़बर खे पंहिंजो दुश्मन मूंखे सजण सम्झंदी हुई, हिते अची छा थियो अथई? उते मां मजबूर हुयसि, घर तव्हांजो हुयो, ऐं तू घड़ीअ मूंखे घर ख़ाली करण जूं धमकियूं पियो ॾेई, इन करे मां तोखे बेवकूफ़ पई बणायां। हाँ, चवें छा थो? तूं रोलू खे बेवकूफ़ पियो बणायो एतिरो टाइम? असां पाण अॻे हुआसीं, तूं क्यों? तूं त आहीं बेवकूफ़। मां चवां थी अॼु हिन घर में पेर पातो थी, ॿीहर जेकॾहिं हिन घर में पेर पाती न त सिधी वञी बचल खान खे चवंदीअसि त रोलू मूंखे तंग थो करे, ऐं जॾहिं लिमो ऐं ख़बर दुकान ते वेंदा आहिनि त हीअ असांजे घर में हलियो थो अचे। तोबा माई तोबा, तेरा दाल त को तोखां सिखे, अलाए कहिड़े क़िस्म जो माई ॿीहर मां हिन घर में ईंदुसि कोन, बसि इन ॻाल्हाईंदे त छो ईंदसि मां? तुंहिंजी हिते कंहिंखे ज़रूरत बि न आहे, मां चवां थी हाणे निकिरण जी करे था। घर में तो वजा छो क्या तीन घर में मां जाके वञा आहे ता छो तो नींदा निशानी बेस्तो थोई तने भी वञण जो दिल नथी थे। कमला कमला कलूर थी वियो। अड़े छा थियो साईं? अड़े साईं वो बचल खान जहिड़ो माण्हू, आकिलो दाना सियाणो माण्हू जहिड़े खे दावत ॾेई घर में वठी आयो आहे। जहिड़े के घर में वठी आयो? इहो वड़ी कीअं? बचल खान वियो ॾितल जो ढोर मोटाइण। कमला वो ढोर तो कोन मोटियो, पर करम खान जो ढोर काहे अची घर बीहारियो अथई। हाणे तूं सोच त करम खान जहिड़ो सर्कस माण्हू माठ करे घर में वेंदो? हा साईं, इहो त वाकई बचल खान जहिड़े के घर में वठी आयो आहे। कमला इहो त मां बि चवां थो त बचल खान जहिड़ो सुलझल माण्हू इन मामले खे उते ई सुलझायूं अचे हा, बजाए सुलझाइण जे घर में जहिड़ो काहे आयो आहे। पर साईं हाणे छा थींदो? कमला हाणे असां जहिड़ा संत माण्हू जॾहिं घर खां ॿाहिरि निकिरनि न,
सच पुछे त हाणे छड़ बि न वञणो पवंदो। जेकॾहिं हिन ॻोठ जो असां जहिड़ो माण्हू कड़म खान जे हथ चढ़ी बि वियो त को कड़म खान हुनखे छॾींदो छा? हॾ गुॾ भंजदुसि। धणी पर कड़म खान जी दुश्मनी त बचल खान सां आहे न। इहा ॻाल्हि ई न कर कमला, इहा ॻाल्हि ई न कर। कड़म खान वॾो ज़ालिम आहे। बचल खान जे ॻोठ मां को बि माण्हू हुनखे हथ अची वियो नी हुनखे ॿधियूं खयूं हलियो वेंदो। धणी तूं पंहिंजो हाणे वध में वध ख्याल रखजांइ। कमला मां सोचे छॾियो आहे जेसीं ताईं इहो मामिलो हल नथो थिए नी तेसीं ताईं घर खां ॿाहिरि न निकिरबो। कहिड़ो ज़रूरु आहे पढ़ाई बाहि में असां सड़ूं कमला। सूबेदार साहब, बाबा बचल खान त हुकुम करे छॾियो आहे त करम खान जे माण्हुनि खे ॿधी हिते खणी अचो, पर मुंहिंजे ख़्याल में त इन सां मसइलो हल कोन थींदो। इन करे मूं फ़र्ज़ु सम्झो त इन ॻाल्हि खां पहिरियां मां तव्हांखे आगाह कयां। इहा सुठी ॻाल्हि आहे संवल खान। जेकर तव्हां कानून खे हथ में खणंदव न त पोइ हिते अमन कॾहिं कोन थींदो। सूबेदार साहब, जेकॾहिं तव्हां हिते अमन चाहियो था त शाम ताईं असांजे हमरा ॾितल खे करम खान खां आज़ादु करायो। मां पंहिंजे तरफ़ां पूरी कोशिशि कयां थो। कोशिशि न सूबेदार साहब, इहो तव्हांजे फ़र्ज़ में शुमार आहे। ऐं जेकॾहिं तव्हां चाहियो था त हिते कानून जी बालादस्ती रहे त ॾितल खे तव्हांखे छॾाइणो पवंदो, न त पोइ असांखे मयार न ॾिजो। इन बदिले में असां को सख़्तु क़दम खणी सघूं था। जॾहिं खां ॾाइण या मितेरी हिते आई आहे असांजो जीअण ई जंजाल करे छॾियो अथसि। फ़क़ीराणी, इन मितेरीअ तोखे मुंझाए विधो आहे न। मां त चवां थो त तूं मुंझल ई हुज इन में। फुफड़, इहा माई मितेरी फुफी खे सिधो कंदी, बाक़ी ॿिए कंहिंजी जाइ न आहे। अमा माई मितेरी तोखे कयो छा आहे? जंहिंमहिल खां ॿुहारो खयो थी न रुगो मितेरी मितेरी लॻी पई अथई। मां आख़िर माई मितेरी तोखे कयो छा आहे? थोरो ॿुधा त सही असांखे। इहा नवाबज़ादी चए थी त किचरो हाणे मुंहिंजे दर जे अॻियां न उछलो। हाँ, वॾी ॻाल्हि आहे, वॾी ॻाल्हि आहे। ॼण त सॼी घिटी में हिन वीचारी गुल पोखे चढ़िया आहिनि। इहा घिटी हुनजी बि आहे त असांजी बि आहे। आउं बि ॾिसां थी त अॼु किचरो उछलण कीअं नथी ॾे। हा, अॼु सफ़न सफ़ा ॻाल्हि थींदी। हिननि ॿिन्ही जो सही मलाखड़ो ॾिसण वठूं अथई। ॾिस, हाँ हाँ हाँ, ही करी छा थी माई अमीरा? अॻिते जेकॾहिं मां तोखे किचरो उछलाईंदे ॾिठो न त इहो गंद खणी तुंहिंजे कमरे में उछलाईंदसि। ऐं बाहि का लॻे तुंहिंजे सिर खे, तोखे बि हिन वक़्तु ई नाज़ुल थियणो जेॾी महिल किचरो पियो उछलाएं। ॾिसां थी घणा ॾींहं थी पहरा ॾीं तूं घिटीअ खे। तूं रुगो हिक चकर या ढेरी वरी उछलाए ॾेखार, पोइ तोखे ॿुधाईंदसि त मितेरी कंहिंखे चवंदा आहिनि। हा हा, उछलींदुसि उछलींदुसि। छा कंदीअ तूं मूंखे? ॾिसां त करी छा थी। आउं हाणे ॿियो बि किचरो मेड़े अची उछलियां थी। आउं इझो थी अचां, तूं त बीठी हुज। हा हाँ, हिक चोरी ॿियो वरी सीना चोरी। वाह, सर ही मसलो ख़त्म थियण जे बजाय अञा त ॾींहों ॾींहुं वधंदो थो वञे पियो। मूंखे सम्झ ई नथी अचे त इन करम खान जो ज़िद अलाए घणनि माण्हुनि खे कोराईंदो। सर मुंहिंजो चवण वठो, करम खान कोन मञीदो, कॾहिं बि कोन मञंदो। नज़ीर, गाॾीअ खे त चालू कर, हल त हलूं। ॾिसूं करम खान कहिड़ियूं ॻाल्हियूं थो करे। करम खान खे त हिन दफ़े हर हाल में मञाइणो पवंदो। मसाद, ॾिस हिते केॾो सुकून लॻो पियो आहे यार। जॾहिं सऊदी अरब में हुउमि, सच पुछी त को सुकून न हो।
रात ॾींहं फिटियल हुई। बसि यार उते सिर्फ़ु लालच जे करे रहंदुसि। सोची तो त हिते मां अजायो आयो आहियां। अहिड़ा खोड़ माण्हू आहिनि जेके हिते अची चवंदा त हिते को मज़ो ई न आहे। मां त बकवास था कनि। मूंखे ख़बर आहे न, उते अरबन जो चढ़ियूं था धोइनि। उते अरबन जे घर जे ॿाहिरों कचिरो पियो आहे, उहो खणंदा आहिनि, गाॾियूं धोईंदा आहिनि। वरी साईं हिते बोस्कियूं पाए राडो घड़ियूं हणी ॼण को चइनि ॻोठनि जा चङा मुड़ुस थी अची लहंदा आहिनि। ऐं चवंदा आहिनि त असांखो वधीक त सही को खानो आहे ई कोन। मां सां तूं हीअं कर, इहे जॾहिं तोखे चवनि न, इन्हनि खे त हिकु चकर मुंहिंजे साम्हूं वठी अचो त मां उन्हनि खां पुछां। मां सां त सच पुछी त उते अहिड़ी अज़ाबनि जी ज़िंदगी थी गुज़रे, न राति जी ख़बर आहे न ॾींहं जी ख़बर आहे। मां सां त सच पुछी न त असांजी हीअ सुहिणी सुंदड़ी पूरी दुनिया में अहिड़ी न आहे। असां वटि ॾिस केॾो प्यार आहे, केॾी मोहबत आहे। यकीन कयो त सिंध धरतीअ जहिड़ी का पूरी दुनिया में का जाइ न आहे। हिते ॾिस, हिते सुहिणी सिंध ते ॾिस केॾा फसुल आहिनि। हिते ॾिस हज़रत शाह लतीफ़ भिटाई ॾिस, कलंदर शहबाज ॾिस, केॾियूं वॾियूं वॾियूं हस्तियूं आहिनि हिते असां वटि बि। मां सां त पोइ ॻाल्हि ॿुध, ॿी हर वापसि कोन वेंदे छा? न मां सां त हाणे कोन वेंदुसि। यार सच पुछी न, इहा जुदाई मूंखों बर्दाश्त नथी थिए। यार कहिड़े कम जी आहे ज़िंदगी। हिते पंहिंजो मिट माइट को दोस्त मरी थो वञे, यार उनजो मुंहुं बि नसीब नथो थिए। उते रोंदा था वतऊं। सच पुछी न, मूं बाबा तौबा कई, मां हाणे कोन वेंदुमि। बसि अलाह एतिरो मूंखे गंज ॾिनो आहे, बसि हिते सॼो थोरो कारोबार करे बसि पंहिंजी ज़िंदगी सुकून सां हिते गुज़ारींदुसि। बसि दुआ करे मां सां त शादी करे पंहिंजो घर आबाद कयां। तव्हां ॿिन्ही जेको ड्रामो ठाहियो आहे, छा था तव्हां सम्झो? त मां उन ड्रामे खे सम्झाया कोन थो, नंढड़ो ॿार आहे। तव्हां ड्रामो ठाहींदो ऐं मां माठ करे चुप चाप सुम्हियो पियो हूंदुसि, ईअं न? पहिरां भेट ते तव्हां ॿई भले मुंहिंजे मथां बीहो, पर मूं पक्का शायदि बीहारी त चोर तव्हां ॿई आहियो। हाणे पेर ड्राए, कंहिंजो मीटर न फेराए। पेरा भेट बचल खान कई आहे। उन पेरा भेट में असां ॿई बि पेरा ॾींदासूं। सादिक, जॾहिं तूं चोरी न आई ऐं तुंहिंजा पेरा ई न आहिनि त पोइ पंहिंजो होश विञाए हिते छो पहुतो आहीं? तुंहिंजे इन हालत मां मूंखे त लॻे थो त चोर आहीं तूं। पीराणा ॻाल्हि ॿुध, मां तव्हां ॿिन्ही जी फितरत खां वाक़िफ़ आहियां। बचल खान खे इहा सलाह तव्हां ॾिनी हूंदी, रुगो बचल खान खे न, अध ॻोठ खे तव्हां ॿुधाए चुका आहियो त चोर सादिक आहे, ईअं न? तव्हां रुगो हिकु चकर मुंहिंजे मथां बीहो त सही, पोइ मां तव्हां ॿिन्ही खे ॿुधाईंदुसि त नानीअ वेड़ो थींदो छा आहे। जादू नांग जो कखियल त बची सघे थो, मुंहिंजो थकियल नथो बची सघे। पीराणा, सादिक जी मार ख़बर न चा। मुड़ुस त होश में ई न आहे। इन जो मक़सद त चोर सादिकी आहे। तॾहिं त पहिरां भेट खां अॻु में ई हमरा जाबोलींदो थो वठे। अदा इहो त मूं पहिरियों ॾिसी पहिरें ॾींहुं तोखे ॿुधायो त चोर सादिक आहे, पर इहा चोरी हिन करम खान जे चवण ते कई आहे या असांखे फासाइण लाइ, या ॾातू खान इन ते सोचणो पवंदो। ड्रामा सोप सीरियल मीरास जा तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विजिट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।